वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लका मिनल वलसौफ युअतीका रब्बुका फतर्दा अलम यजिदका यतीमन फआवा ववजदका فأما اليتيم فلا تقهر وأما السائل فلا تنهر وأما ربك فحدث صدق الله العلي العظيم जज़ाकल्लाह सुभान अल्लाह। कारी फैसल महमूद बड़ाइच जी आवाज़ में तलावत कलाम पाक ॿुधण जी सादत माणीसीं। क़ुरान पाक जी तलावत करणु ऐं ॿुधणु ॿिन्ही सां सवाबु हासिलु थींदो आहे। आउं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीराणी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम रमज़ान में हाज़िर थी चुको आहियां। मुंहिंजे पारां अस्सलामु अलैकुम। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो। अॼु जुमे जो बाबरकत भलारो ॾींहुं आहे। ॿियो जुमो आहे रमज़ान मुबारक जो। शाल सभिनी जे लाइ सोभारो गुज़रे, शाल सभिनी जे लाइ वक़्त वारो गुज़रे। जुमे जी नमाज़ जो वक़्तु हिकिड़ी कम जी ॻाल्हि तव्हां सां शेयर कयां थो ऐं उहा कम जी ॻाल्हि आहे त मुख़्तसिर पर उन में जेका बयानु थियल ॻाल्हि आहे, जेको किसो आहे, उहो ॾाढो काराइतो आहे। जुमे जी नमाज़ जो वक़्तु हुयो ऐं पेश इमाम जीअं नमाज़ पढ़ाई पूरी कई त मस्जिद में वेठल खोड़ सारनि माण्हुनि पेश इमाम खे गुज़ारिश कई त मुल्क हिन वक़्तु ॾेवालपणे जो शिकार आहे, तंगदस्ती आहे, बेरोज़गारी आहे, मुफ़लिसी आहे, परेशानी आहे, ॾुख आहिनि, सुख न आहिनि। दुआ कयो महिरबानी करे हिन मुल्क जे लाइ त हीउ मुल्क पंहिंजनि पेरनि ते बीहे ऐं हीउ मुल्क ठीकु थी वञे। पेश इमाम जीअं ई इहा ॻाल्हि ॿुधी त पंहिंजे खीसे मां 5000 जो नोट कढियो ऐं चयईं त आउं जंहिं वक़्तु हिन मस्जिद में दाख़िलु थी रहियो हुउसि त हिकु ॾाकिण ते मूंखे हीअ 5000 रुपया किरियल मिलिया आहिनि। जंहिं बि मोमिन जा आहिनि, जंहिं बि मुस्लमान जा आहिनि, उहो हथु मथे करे। उनखां पोइ उते वेठलनि मां 8 माण्हुनि हथ मथे कया। जंहिंखां पोइ पेश इमाम फरमायो त हे मुंहिंजा मुस्लमान भाइरो, सभ खां पहिरियां तव्हां ठीकु थी वञो, मुल्क पाण ई ठीकु थी वेंदो। असल में हीअ 5000 मुंहिंजा ई आहिनि ऐं मां तव्हांखे ॾिसी रहियो हुउसि, तव्हांखे आज़माए रहियोसि। दुआउनि जे लाइ त चओ था पर पाण ठीकु नथा थियो। कहिड़ी न अजब जी ॻाल्हि आहे, कहिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे जो 8 माण्हुनि हथ मथे कया आहिनि जॾहिं त कंहिंजो बि इहो नोट न आहे। सूरत हाली साॻी आहे। असीं दुआउनि जे लाइ चवंदा रहंदा आहियूं, असीं फरमाईंदा रहंदा आहियूं, दुआ ते असांजो फोकस न आहे। असीं जेकॾहिं दुआ घुरंदा बि आहियूं त बेदिली दुआ घुरंदा आहियूं। पोइ चवंदा आहियूं त दुआऊं अॻियुनि छो न थियूं। असीं रब करीम सां ॻाल्हाईंदा बि आहियूं त बेदिली ॻाल्हाईंदा आहियूं, दिलि सां पंहिंजो कनेक्शन अञा ॻंढे ई न सघिया आहियूं। असीं का बि मुराद वठंदा आहियूं या पिनंदा आहियूं त पोइ चवंदा आहियूं ईअं ई बसि त अलाह साईं अता फरमा, अलाह साईं करम फरमा। असांजो जेको ध्यानु हूंदो आहे उहो दुनिया ॾे हूंदो आहे। पाण जेकॾहिं हाणे नमाज़ पढ़ूं था, तिलावत बि कयूं था, मूंखे ॾुख जहिड़ी ॻाल्हि करणी थी पवे त पंहिंजो जेको ध्यानु आहे उहो उन तरफ़ न आहे जंहिं तरफ़ हुजणु घुरिजे। पाण पोइ बि दुनियावी जेका कशमकश आहे, दुनिया जो जेको चरखो आहे, जेको दुनिया जो वहिंवार आहे, उहो असांजे ज़हननि में फिरंदो रहंदो आहे। असांखे का ख़बर न आहे त असीं 2-4 ॾींहं पहिरियां त हिकिड़ी सोशल मीडिया ते तस्वीर वायरल थी त कुझु माण्हू नमाज़ पढ़ी रहिया हुआ ऐं नमाज़ दौरान मोबाइल बि यूज़ करे रहिया हुआ।
मूंखे ॾाढो ॾुख थियो इहे अहिड़े क़िस्म जूं तस्वीरूं त असांखे 5 मिंट बि फ़ुर्सत न आहे जो असीं पंहिंजे मोबाइल खे साइड में रखूं या साइलेंट ते रखूं या बंदि करे छॾियूं। तॾहिं अलाह सां माण्हू रुजू थिए थो। पाण कॾहिं कॾहिं कंहिं चङनि माण्हुनि जी महफ़िल में वेंदा आहियूं, पोइ ईअं थींदो आहे त उहे चवंदा आहिनि वाह मोबाइल बंदि करी, या बदतमीज़ी आहे या वॾनि जी बेहुरमती आहे। जॾहिं पाण इहा ॻाल्हि उते तस्लीम करे बंदि करे वठंदा आहियूं त अलाह पाक जे हुज़ूर में जॾहिं पाण सिर झुकायूं था, पाण उते पेश चऊं था, त पोइ पूरो फोकस अलाह पाक हुजणु घुरिजे, पूरो फोकस नमाज़ हुजणु घुरिजे। ॿी का ॻाल्हि असांखे वणे ई न त पोइ असांजा वारा न्यारा थी सघंदा। बहरहाल अॼु उमुल मोमिनीन बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो अॼु विसाल जो ॾींहुं बि आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन्हनि जी ज़िंदगी ॾाढी ज़बरदस्त गुज़री ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 25 सालनि जी उमिरि में उन्हनि सां शादी फ़रमाई ऐं जॾहिं शादी थी त बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो जेको उमिरि जो जेको मामिलो आहे उहो एतिरो हुयो जो पाण 40 सालनि जी हुयूं। तंहिं हूंदे बि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो रिश्तो क़बूलु फ़रमायो ऐं ॾाढी नेकसूरतीअ सां ख़ूबसूरतीअ सां इहो इज़्तिवाजी जेको मामिलो आहे उहो निबरंदो रहियो। बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो हिकिड़ो लक़ब बि ॾाढो सुहिणो आहे ताहिरा जो। ऐं उनखां पोइ कीअं हू अमानतुनि जा पासदार थियनि था, कीअं तबलीग में हिसो ॻंढिनि था, कीअं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं भरजलियूं थियनि थियूं। उन्हनि खे हिकिड़ी आथत, उन्हनि खे हिकिड़ी दिलदारी, उन्हनि खे हिकिड़ी सपोर्ट जेका मिली उहा बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां मिली। अॼु उनजो ॾींहुं बि आहे, थोरो थको उन ते पाण डिस्कस कंदा रहंदासीं जेतिरो वक़्तु आहे पाण खे प्रोग्राम जे लाइ मुयसरु। पर इन खां पहिरियां तव्हांखे आउं ॿुधाईंदो वञा त हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फ़रमायो आहे करशी जामेश्री ठाहिण वारनि। करशी जामेश्री ॾाढो ज़बरदस्त शरबत आहे, सुठो शरबत आहे, मार्केट में मुयसरु आहे। 2 फ्लेवर उन जा तमामु घणा मशहूरु आहिनि, हिकिड़ो ॻाढ़ो शरबत आहे, ॿियो साओ शरबत आहे। हाणे तव्हांखे इहो ॿुधायां त ॿई शरबत ॾाढा भला आहिनि। हाणे मां कॾहिं कॾहिं चॉइस न करे सघंदो आहियां, चूंड न करे सघंदो आहियां मूंखे कहिड़ो शरबत पीअणु घुरिजे। ॿई पंहिंजे पंहिंजे तरीक़े जा ॾाढा सुठा फ्लेवर आहिनि। इलायची जे शरबत खे बि तव्हां वापरायो, ॾाढो तव्हांखे पाण खे तव्हां महसूसु कंदो तव्हां रिफ्रेश थी विया आहियो, तव्हां महसूसु कंदव त तव्हां हाणे चुस्त थी विया आहियो। ॻाढ़ो शरबत बि तव्हां पाणी मिलाए पी सघो था। इन खां सवाइ ॿई शरबत मुख़्तलिफ़ तरीक़नि सां वापराए सघजनि था। तव्हां खीर में मिलाए पी सघो था, लस्सी में मिलाए पी सघो था ऐं कस्टर्ड ते लॻाए सघो था, आइस्क्रीम ते, फालूदे ते, कंहिं बि तरीक़े सां इहे ॿई जेके शरबत आहिनि उहे तव्हां पी सघो था। करशी जामेश्री जो जेको टेस्टिंग जो मरहलो आहे, चैकिंग जो मरहलो आहे, उहो बि ॾाढो ज़बरदस्त आहे। मतिलबु एतिरी चकास थिए थी, चैकिंग थिए थी, आउं त हैरत में पइजी वियो आहियां। 265 भेरा करशी जामेश्री खे चैक कयो वेंदो आहे लेबॉर्ट्रीज़ मां, पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे। ऐं गॾोगॾु 276 भेरा जेका शुगर फ्री बॉटल तव्हां ॾिसंदा आहियो, उहा 276 भेरा चैक थींदी आहे, पास थींदी आहे, उनखां पोइ मार्केट में आंदी वेंदी आहे। करशी जामेश्री ख़ालिस अर्क सां तयारु थींदो आहे। इन में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायलु नाहे। इहा ॻाल्हि हैरत वारी बि आहे, इहा ॻाल्हि मज़े वारी बि आहे। इहा ॻाल्हि मूंखे करशी जामेश्री ॾांहुं छिकींदी बि आहे त पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायलु नाहे। मतिलबु इहा ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त आहे। सो करशी जामेश्री मार्केट में मौजूदु आहे, तव्हां पीओ। मौसम बहार आहे, रमज़ान मुबारक जी आमद बि मौसम बहार में थी आहे। दस्तरख़्वान ते सहरी हुजे, अफ़तारी हुजे, करशी जामेश्री लॻायो, करशी जामेश्री ठाहियो, पीओ ऐं रौनक रमज़ान जी वधायो। करशी जामेश्री जे लाइ चवनि था त करशी जामेश्री सभु पीते हैं, इन ॻाल्हि में को बि शक न आहे। पूरो पाकिस्तान करशी जामेश्री वापराए थो, मशरूब ॾाढो सुठो आहे, नंढा हुजनि वॾा हुजनि, पका पोड़ा हुजनि। करशी जामेश्री फुल एनर्जिक ड्रिंक आहे, तव्हां पीओ ऐं भरपूर जेका ज़िंदगी आहे उनखे जियो। जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हांजी इबादतुनि में ख़लल पवे थो ऐं तव्हां ईअं बि सम्झो था त तव्हांजी तबियत उहा मज़े जी न आहे रही ऐं तव्हां नमाज़ पढ़ण खां अॻु में थोरो कीॿायो था त सुस्ती आहे, थोरी देरि खां पोइ थो पढ़ां, नज़लो आहे, बुख़ार आहे, ज़ुकाम आहे, खंघि आहे, त पोइ इन्हनि सभिनी मसइलनि जो हल बि करशी वारनि वटि आहे। करशी जो जोहर जोशांदो मार्केट में मौजूदु आहे। करशी जोहर जोशांदो तव्हां पीओ, चांहि में मिलाए ठाहे पीअंदो, तॾहिं बि तव्हांखे फ़रहत मिली वेंदी, ज़ाइक़ो बि मिली वेंदो। चॉकलेट फ्लेवर बि आहे करशी जोहर जोशांदो जो ॿारनि जे लाइ। इन खां सवाइ वॾनि जे लाइ मुख़्तलिफ़ फ्लेवर आहिनि। करशी जोहर जोशांदो पीअंदो, चाक चङा भला थी वेंदव। तव्हांखे पंहिंजूं इबादतूं जेकॾहिं कंटिन्यू रखणियूं आहिनि त मुंहिंजी इन ॻाल्हि ते, इन सलाह ते अमल कजो। करशी जोहर जोशांदो बि ज़रूरु वापराइजो, उन सां तव्हांजी सिहत ॾाढी ज़बरदस्त थींदी आहे। इन खां सवाइ अॼोके प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में पेश करण जे लाइ असां सां ताउन फ़रमायो आहे शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि। ॾाढो ज़बरदस्त शफ़क़ कुकिंग ऑयल मार्केट में मौजूदु आहे ऐं हीअ लाइट आहे। लाइट इन सेंस में आउं चवंदो आहियां त दिलि ते तोड़ न कंदो आहे, बार न कंदो आहे, को बि खाधो हिन में पचे थो
त उहो पंहिंजे लाइ पंहिंजी सिहत जे लाइ ॾाढो फ़ाइदेमंद आहे। शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि चवणु आहे त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड जे मुताबिक़ हिनखे तयारु कयो वियो आहे ऐं हिन ऑयल जी जेका हिकिड़ी ख़ुसूसियत ख़ासि आहे उहो कोलेस्ट्रोल ऐं फैट फ्री आहे। इन खां सवाइ ओमेगा 3 बि हिन में आहे। विटामिन सी जेकॾहिं ॻाल्हि पाण कयूं था त विटामिन हिन में ए बि आहे, हिन में ई बि आहे ऐं विटामिन डी बि आहे। डी जे लाइ पाण तमामु घणा परेशान हूंदा आहियूं त डी कंहिं शइ मां असांखे विटामिन मिली वञे, पोइ पाण मच्छीअ जो इस्तेमालु कंदा आहियूं या खोड़ सारूं ॿियूं बि ॻाल्हियूं आहिनि, सनबाथ वठी वठंदा आहियूं, पर विटामिन डी बि हिन में मौजूदु आहे जेका तव्हां असांजी सिहत लाइ तमामु घणी फ़ाइदेमंद आहे। WHO फूड सेफ्टी स्टैंडर्ड जे मुताबिक़ बि आहे, तव्हांजी सिहत जे लाइ ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ऐं आगाज़ नई सुबुह का हीअ हिन जो स्लोगन आहे, नई सुबुह जो आगाज़ शफ़क़ कुकिंग ऑयल सां थियणु घुरिजे। तव्हां इन में रधु पचाउ कयो, खाधा पचायो, ख़ुशबू माणियो, सिहत माणियो। शफ़क़ कुकिंग ऑयल मार्केट में मौजूदु आहे, नओं ब्रांड आहे, यकीनन तव्हांखे पसंदि ईंदो। हिकु चकर ज़रूरु तव्हां हिन खे वापराए ॾिसो, पंहिंजनि खाधनि में इस्तेमालु करे ॾिसो। प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। करशी जामेश्वरी जे किचन में असां सां असांजो साथी, असांजो घर भाती शेफ फैसल मौजूदु हूंदो आहे, सो उनखे पाण वेलकम चऊं था। कीअं आहियो फैसल साईं? ठीकु आहियो, ख़ैरियत सां, मज़े में? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां जॉइन कंदा आहियो। छा ठाहींदो अॼु? फ्रूट योगर्ट। वाह वाह। यानी ॾही सां गॾु फ्रूट खे कस्टर्ड में विझंदा आहियूं न। अच्छा अच्छा। हे सिर्फ़ु ॾही में विझंदासीं। करशी जाम खंडु न आहे विझणी, करशी जामेश्वरी सां गॾु हिनखे मिक्स करे। वाह वाह। हिनखे थधो करे तव्हां सां। वाह 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 साईं। हिन जे लाइ हा 5 मिंट लॻंदा। हा, अधु किलो या 1.5 पाक खणंदो ॾही। अच्छा। उनमें थोरी क्रीम, क्रीम न आहे त खीर जे मथां जेका मलाई ॼमंदी आहे न, उहा अधु कप खणी मिक्स कंदो। करशी जामेश्वरी जा 6 चमचा विझंदो, मिक्स करे ऐं जेको फ्रूट तव्हांखे पसंदि आहे, जेतिरो तव्हां अफोर्ड करे सघो था, उहो 2 कप 2.5 कप विझी हुनखे मिक्स करे थधो करे ऐं इफ़्तारी में दस्तरख़ान ते। वाह वाह साईं। पोइ इहा शइ आउं त ॾिसंदुसि पियो त कीअं था ठाहियो। वाह वाह कयो। त असां वटि प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ अॼु असां वटि जिन महिमान शख़्सियतुनि जो अचणु थियो आहे, उन्हनि अदियुनि जो तव्हां सां तारुफ़ कराईंदो हलां। रिज़वाना हसन साहिबा असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था, बहुत शुक्रिया जी प्रोग्राम में आई। डॉक्टर फराह ख़ान असां सां गॾु आहे, बहुत शुक्रिया डॉक्टर साहिबा, आप बि प्रोग्राम में आई। ऐं गॾोगॾु नवाब शाह जूं 2 भेनरूं बि असांजे प्रोग्राम में शामिलु थियूं आहिनि, जिन खे गॾियल मजमूई नाओ उन्हनि जो आहे त हाशमी सिस्टर जे नाले सां उहे तमामु घणियूं मशहूरु आहिनि, पर संदन नाम बि आउं ॿुधाए थो छॾियां, इतरत ज़हरा ऐं उम्मे फरवा ॿिन्ही जा नाम आहिनि। सो स्टार्ट वठूं था ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाशमी सिस्टर्स खे चऊं था तो बिस्मिल्लाह कर, कोई भी कर ले जी, जो बड़ी हो सबसे। अब दोनों नहीं पढ़ेंगी, हाँ एक माइक है, दोनों साथ में पढ़ेंगी। चलें फिर आपको बाद में पढ़वाते हैं, ये मुझे माइक दे दें। तो मैं जब तक दूसरी माइक का अरेंज हो जाए, मैं रिज़वाना हसन को दावत दूंगा नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बुधानी साथ ज़माने। जी बिस्मिल्लाह। सबसे आला आला हमारा नबी, सबसे आला आला हमारा नबी, सबसे बाला बाला हमारा नबी। अपने माला का प्यारा हमारा नबी, अपने माला का प्यारा हमारा नबी, है बड़ी शान वाला हमारा नबी, है बड़ी शान वाला हमारा नबी, सबसे आला आला हमारा नबी। बुझ गई जिसके आगे सभी मशअले, बुझ गई जिसके आगे सभी मशअले, बुझ गई जिसके आगे सभी मशअले, शम्मा वो लेकर आया हमारा नबी, शम्मा वो लेकर आया हमारा नबी, सबसे आला आला हमारा नबी।
खुल्क से औलिया, औलिया से रसूल, खल्क से औलिया, औलिया से रसूल, खल्क से औलिया, औलिया से रसूल, और रसूलों में आला हमारा नबी, और रसूलों में आला हमारा नबी, सबसे आला आला हमारा नबी। और कौन देता है देने को मुँह चाहिए, कौन देता है देने को मुँह चाहिए, कौन देता है देने को मुँह चाहिए, देने वाला है सच्चा हमारा नबी, देने वाला है सच्चा हमारा नबी, सबसे आला आला हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी। जज़ाकल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटी ईंदासीं। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चवंदा, ख़ुशि आमदीद। करशी जामे शीरी जे किचन में हिन वक़्तु शेफ़ फैसल असां सां गॾु आहे ऐं उन ठाहे छॾी आहे जेका शइ उनखे ठाहिणी हुई। साईं छा ठाहियो अथव? फ्रूट योगर्ट, यानी ॾही वारो फ्रूट। वाह 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 वाह, ठही वियो, मिंट में ठही वियो। इहो मां सम्झां थो हिकिड़ो मिंट मसालो 2 खां 3 मिंट में हर शइ प्रिपेयर हुजे न, तव्हां कटियल हुजे त पोइ तव्हां ठाहे सघो था। सही 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 सही, वाह वाह। करशी जामे शीरी में मिलायव? हा जी, अधु किलो ॾही हुई, 6 खाइण जा चमचा करशी जामे शीरी, खंड नाहे विझणी, उनखां पोइ क्रीम आहे त विझिजो, अगरि नाहे त उनजे बग़ैर बि। ऐं जेको फ्रूट आहे तव्हां 3 खां 4 कप जेतिरो मिक्स फ्रूट या 2-3 फ्रूट हुजनि, बसि मिक्स करे थधो करे पोइ रखी छॾिजो 10 वाह वाह, ॾाढो सुठो, ॾाढो सुहिणो ऐं जल्दीअ में तयारु थियण वारी शइ। रोज़ेदारनि जे लाइ तमामु घणी सुठी रेसिपीज़ ॿुधाईंदो आहे शेफ़ जेकी जल्दी तयारु थी सघनि थियूं। सो वॾी महिरबानी फैसल साईं, तव्हां जी असांजे प्रोग्राम में तव्हां आयो। प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था ऐं अलाह पाक फरमायो आहे त रोज़ो जेको आहे न उहो मुंहिंजे लाइ आहे, रोज़े जो अजर आउं पाण ॾींदुसि। ऐं तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॾिसूं, रोज़ेदार जेकी आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे, ऐं उहा ख़ुशख़बरी इहा आहे त अलाह पाक रोज़ेदार ते हूअं त ॾाढो करम कयो आहे, हूअं त उनजो हिकिड़ो ख़ासि करम आहे ई आहे, इनायत आई आहे, पर रोज़ेदार जे लाइ हिकिड़ो दरवाज़ो मख़सूसु आहे जन्नत जो, बाबुल रियान उनखे चवंदा आहिनि, जंहिंजे लाइ इहो फरमायो वियो आहे त उन मां सिर्फ़ु रोज़ेदार जेको आहे उहो दाख़िलु थींदो, ॿियो कोई बि दाख़िलु न थींदो। माना न तार न इंतज़ारु, सिधो सऊं जन्नत जो दरवाज़ो उनजे लाइ अलॻि आहे। सो बाबुल रियान मां जेकॾहिं तव्हां दाख़िलु थियणु चाहियो था ऐं इहो बि मज़ो वठणु चाहियो था त महिरबानी करे रोज़ा रखो। रोज़ा तव्हां असां ते फ़र्ज़ु कया विया आहिनि, इरशाद बारी ताला आहे त रोज़ा तव्हां ते फ़र्ज़ु कया विया आहिनि, बिल्कुलु ईअं जीअं तव्हां खां अॻु वारी उमतुनि ते कया विया। सो रोज़ो ज़रूरु रखंदा कयो। रोज़ो तव्हांखे बुराइनि खां बचाईंदो, तव्हांखे गुनाहनि खां बचाईंदो, गुनाहनि खां बचण जी ढाल आहे रोज़ो। सो जेकॾहिं तव्हां रोज़ो रखंदव त तव्हांखे पाण खे बि फ़र्क़ु महसूसु थींदी, तव्हांखे मज़ो ईंदो, ज़िंदगी हिकिड़ी अलॻि तव्हांखे लॻंदी। सो अलाह पाक सभिनी खे रोज़ा रखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रोज़ो छॾणु इंतिहाई तमामु घणो ॾुखियो कमु आहे ऐं न छॾणु घुरिजे। इहो रोज़ो फ़र्ज़ु कयो वियो आहे, इनखे पाण ईअं नथा चई सघूं त न पढ़ंदासीं, नमाज़ न पढ़ंदासीं या रोज़ो न रखंदासीं। इहे ॿई शयूं फ़र्ज़ु आहिनि, पाण खे करणु घुरिजनि। सो डॉक्टर फराह साहिबा बि असां गॾु आहे। माशाल्लाह डॉक्टर साहिबा, कैसे गुजर रहे हैं आपके रोज़े? बहुत अच्छे माशाल्लाह। माशाल्लाह से कहाँ गई हुई थी, कुछ बताएं आप? नज़र नहीं आ रही थी कराची में। मैं उम्रा करने गई हुई। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह, मुबारक उम्रे की, करके आई, रमज़ान से पहले करके आई? रमज़ान से पहले माशाल्लाह से। सो हमें बहुत अच्छा लगा। उस वो खूबसूरत शहर की भी कुछ बातें बताएं, किस तरह से देखा आपने? माशाल्लाह बहुत अच्छा लगा, वहाँ पर इबादत करने का जो मज़ा है वो तो एक अलग ही है, दिल को जो सुकून है। और जब खाना काबा पे पहली दफ़ा जो नज़र पड़ी और जो मैंने दुआएं की अल्लाह ताला ने सब कबूल की।
सुभान अल्लाह। और माशाल्लाह वहाँ की जो इबादत का जो है कि हर एक अपनी मंजिल भाग रहा है कि बस जल्दी से अजान हुई है और सही सही फ़ौरन बस हरम शरीफ में पहुँच जाएं सुभान अल्लाह और जाके नमाज़ पढ़ें। सुभान और अल्लाह। बस दिल ही नहीं चाहता था कि वहाँ से मस्जिद से हम बाहर निकलें, वाह वाह दिल चाहता था कि वहाँ बस बैठे रहें और इबादत करते रहें। वाह, दिली सुकून मिल गया ना। जी बहुत माशाल्लाह। अच्छा अब ये कितने अरसे के बाद गई थी? ये एक आस लगाई हुई थी पहले, पुरानी आस थी जी कि भाई जाऊंगी जी जाऊंगी, नहीं, और 24 पूरी हो गई वो साल मेरा उम्मीद, बेटा जब 1 साल का था अच्छा तो जब मैं गई थी, यूं ही होता है अक्सर। और हाँ? अब जो बेटा है मेरा माशाल्लाह 26 साल का हो गया अच्छा है। अच्छा अच्छा हाँ, तो 25 साल की मतलब एक हाँ, बड़ी आस जी, लगाई हुई बहुत थी यार। वो वक्त याद आ रहा था कि मैं बेटे से कह रही थी कि आप मेरी गोद में थे हाँ 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 और अब आप मुझे लेके, माशाल्लाह मेरे हस्बैंड भी थे सब, सुभान और अल्लाह, सुभान क्या बहुत अच्छा लग पूरी रहा फैमिली ने था। उम्रा किया माशाल्लाह से? पूरी फैमिली ने, माशाल्लाह बहू ने, पोती है 1.5 साल की उसमें। अच्छा। तो माशाल्लाह वो बच्ची जो है हमारी, वो उसको भी वही आदत पड़ गई, जैसे हम लोग स्काफ ओढ़ते थे वो भी, और जैसे अल्लाह अकबर तो फ़ौरन जल्दी से खड़ी हो जाती थी अच्छा कि अल्लाह अकबर करना है। सही सही तो माशाल्लाह इबादत करने का जो वहाँ मज़ा था, वहाँ कोई लोग सब डिफरेंट मतलब कंट्रीज़ के लोग थे, लेकिन सब ऐसे लगते थे हम सब एक हैं। चाहे हमें ज़ुबानों की इतनी नहीं समझ आती थी, लेकिन बस सब ऐसा लगता था कि बस सब एक दूसरे के लिए जगह बनाएं और बस फटाफट नमाज़ पढ़ें और कुरान पाक पढ़ें, और सब वहाँ पर एक दूसरे को कोई खजूरें दे रहा है, कोई शरबत दे रहा है, कोई कुछ, मतलब लगता ही नहीं था कोई मैं बस ये वो जगह है जहाँ पर हर कोई चाहता है कि मैं जी, यहाँ रह लूँ, जी, वापस ना आ जाऊँ। बिल्कुल, दिल वापसी दिल ही नहीं चाह रहा था। दिल नहीं चाहती जी हाँ, सही, माशाल्लाह सही से बात। माशाल्लाह, दिल नहीं चाहता वापस लेने को, बिल्कुल सही बात है। कि वाकई जो सुनते थे और वो अल्लाह ताला ने हमें दिखाया, सुभान अल्लाह, और सुभान अल्लाह ताला तो हमें फिर नसीब करे। चलें जी, हमारे लिए भी दुआ करें, हम भी इंशाल्लाह जाएं मदीने। सो या दुआ तव्हांजी बि हूंदी, सभु आमीन चई करे इन ॻाल्हि खे अॻिते वधायूं था ऐं प्रोग्राम जी तरतीब खे ॾिसूं था। त ब्रेक जो टाइम थी वियो आहे, नंढड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं। इन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामे श्री वारा सहकारी आहिनि, ताउन फरमायो आहे शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि बि। गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में पेश कयो पियो वञे करशी जामे श्री जे ताउन सां, ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल वारा बि असांजे हिन प्रोग्राम में सहकारी आहिनि। हदीस पाक आहे त मोमिन जो बि अजीब शान आहे, जेकॾहिं खेसि ख़ुशी हासिलु थिए थी त हू शुकुरु करे थो, ऐं जेकॾहिं तकलीफ़ पहुचेसि थी त हू सब्रु करे थो। इहे ॿई हालतूं मोमिन लाइ तमामु घणियूं फ़ाइदेमंद आहिनि, सुहिणियूं आहिनि, सुठियूं आहिनि। सो इन्हनि आदतुनि खे अख़्तियार करणु घुरिजे। तकलीफ़ पहुचे थी त सब्रु कजे, वारा न्यारा थींदा आहिनि। सुखनि पुठियां ॾुखनि पुठियां सुख ज़रूरु ईंदा आहिनि। माना ॾुख मिलंदा त पोइ इनशाला अनक़रीब वरी बहितरी बि ईंदी, वरी ख़ुशहाली बि ईंदी। नाउमीदी माण्हूअ खे न हुजणु घुरिजे। अलाह पाक ते तवक्कल रखिजे, जिन तवक्कल कयो आहे ॿेड़ा उन जा पार थी विया आहिनि। हिन रमज़ान जे महीने में जिते हर शइ जो पाण ख़्यालु कंदा आहियूं, उते जेकॾहिं पाण पंहिंजे हथनि जो ख़्यालु कयूं, पाण पंहिंजे ज़बान जो ख़्यालु कयूं, त इहो बि असांजे लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे। छो त इन हवाले सां हदीस पाक बि आहे त मुस्लमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं ज़बान खां ॿिया मुस्लमान महफ़ूज़ रहनि। त असांजे हथ खां जेकॾहिं कंहिंखे को नुक़सानु पहुचे थो, या असांजी ज़बान मां जेकॾहिं कंहिंजी का दिलि आज़ारी थिए थी, को घटि वधि जेकॾहिं असांखां को जुमिलो निकिरे थो, त इहो असांजे लाइ इंतिहाई ख़राबु अमल आहे। बाअख़लाक़ जेकॾहिं माण्हू हूंदो, छो त अख़लाक़ जो बि क़दुरु आहे। ऐं पाण करीबन इहो बि फरमायो त क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे वेझो मुंहिंजे ॿिचु जेको माण्हू हूंदो उहो हूंदो जंहिंजो अख़लाक़ सभिनी खां बुलंद हूंदो, जंहिंजो अख़लाक़ सभिनी खां आला हूंदो। सो हाणे जेकॾहिं पाण खे इहे शफ़क़तूं या इहे ख़ूबसूरत पल, इहे लम्हा ॾिसणा आहिनि, त पोइ पाण इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदासीं। त हिकिड़ो त अख़लाक़ जी बहितरी हूंदी पाण वटि, ऐं गॾोगॾु पाण ज़बान पंहिंजी, चवंदा आहिनि सिंधीअ में हिकिड़ो आम मुहावरो बि आहे, चवणी बि आहे त इहा ज़बान जेका उस में प्यार ईंदी आहे, इहा ज़बान असांखे छांव में प्यार ईंदी आहे। जेकी बि माण्हू खटियो खाइनि था उहे ज़बान जो खाइनि था। जेकॾहिं ज़बान तव्हांजी चङी आहे त पोइ सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां जेकॾहिं मिर्च बि खपाईंदो माण्हू तव्हां खां वठी वेंदा। जेकॾहिं तव्हांजी ज़बान में उहा तलख़ी आहे, मज़ो न आहे, तव्हां माखी बि खपाईंदो माण्हू माखी तव्हां खां न वठंदा। चवंदा त हीउ ज़बान जो सुठो माण्हू न आहे, ज़बान हिन जी भली न आहे, हीउ तबियतुनि चङो माण्हू न आहे। सो अख़लाक़ सभिनी खां वधीक आला आहे। जंहिंजा अख़लाक़ उत्तम आहिनि, आला आहिनि, उन जहिड़ो को इंसानु आहे ई न। सभ खां पहिरियां त इंसानियत हुजणु घुरिजे तव्हां असां में, जेका अॼुकल्ह घटि मिले थी। माण्हू कोन्हे, माण्हू इंसानियत जेकॾहिं हुजे त क्या ई बात थी वञे। सो
प्रोग्राम जी तरतीब खे अॻिते वधायूं था। डॉक्टर फराह ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त मके ऐं मदीने जो जेको सफ़र आहे उहो ॾाढो ज़बरदस्त गुज़रियो। सो हाणे रोज़े ते बि थोरो ॻाल्हायूं, रोज़े किस तरह से रख रही हैं? वो पहले के रोज़े जो बचपन में हुआ करते थे, फिर वो शादी से पहले के रोज़े, फिर शादी के बाद के रोज़े अब क्या कंडीशन है, क्या सूरत हाल है? बचपन के रोज़े तो वही बचपने वाले ही हुआ करते थे, यानी कि रोज़ा रख लिया, कैसे चिड़ी रोज़ा कहते थे, चिड़ी रोज़ा। चिड़ी रोज़ा जो 12 बजे खुल जाता था। हाँ, लेकिन फिर जब बड़े हुए तो जाहिर है सबको ही शौक़ होता है रोज़ा रखने का, घर का जो माहौल होता है। फिर उसके बाद शादी के बाद ये होता है कि जाहिर है दूसरे घर में इंसान जाता है, वो हमारा अपना घर होता है। सही। तो उनके जो रस्म व रवाज होते हैं, वो जो किस तरह अफ्तारी बनाती हैं, किस तरह क्या, तो जिस तरह हमारे ससुराल वालों ने हमें कहा कि इस तरह दस्तरखान सजाया जाता है, पकौड़ों का अहतमाम ज़्यादा होता है और फ्रूट्स वगैरह सब काटे जाते हैं, चटनियाँ मुख्तलिफ़ किस्म की होती हैं, शरबत होते हैं जैसे रेड और ग्रीन, क्या मज़ा आता है। वाह, जामे शरीफ, तो हाँ, और फिर उसमें रमज़ान शरीफ में ये तो चलो सहरी का एहतमाम होता है, अफ्तारी का, लेकिन जो इबादत का एक होता है कि जुनून के फ़ौरन कुरान पाक हमारे ख़त्म हो जाएं और सब माशाल्लाह घर में होता है कि मैं पहले पढ़ूँ और नमाजें सब तरावियों का जो एहतमाम होता है वो है। अब यूँ फिर आगे आगे बड़े होते गए तो और बड़े होते गए तो अब ये है कि कभी प्यास वगैरह नहीं लगती। अच्छा। और मैं तो कहती हूँ मुझे तो भूख भी नहीं लगती, क्योंकि रब ने इतना प्यारा हमें मौसम दिया है कि आप देखें कि पता ही नहीं चलता। अब तो आसान हो गए, वैसे भी रोज़े आसान ही है मेरे ख्याल से, पहले जो गर्मियाँ हुआ करती थी। हाँ, मतलब मौसम भी अच्छा है। मैं तो रखता हूँ भाई। हाँ जी। और बच्चों को भी यही कहा जाता है कि बेटे आप लोग रोज़े रखें, जिस तरह लोग कहते हैं ना, नहीं हमें तो प्यास लगती। मैं कहती हूँ अल्लाह ताला इतना सब्र दे देता है कि आप कितना काम कर लें। चेहरे जी नूरानी था, चेहरे नूरानी, रोज़ेदार चेहरे नूरानी तो लगदो ना है। सुभान अल्लाह। माशाल्लाह बहुत अच्छा लगता है जब हम सब लोग अपनी अफ्तार में होते हैं और जब हम किसी को इनवाइट करते हैं अफ्तार पार्टी में तो उसमें और अच्छा लगता है, सब लोग आए होते हैं, रौनकें होती हैं। मैं तो कहता हूँ कि रमज़ान में किसी भी पार्टी से कोई ताल्लुक नहीं रखना चाहिए, सिर्फ अफ्तार पार्टी से। अफ्तार पार्टी माशाल्लाह। बस आजकल ये मसला हुआ है कि अफ्तार तैयार करने में जो हम ख़वातीन को ज़्यादा है वो ये है कि गैस नहीं होती तो वो नहीं होती, उसकी वजह से हम लोगों के टाइम जो शेड्यूल है चेंज हो गए। इस दुख की घड़ी में अपने साथ हैं हम। हाँ, तो फिर ये टाइम चेंज हो गया। जी बिल्कुल, सुनिए, गुफ्तगू कंटिन्यू रखेंगे। हाशमी सिस्टर्स नवाब शाह मां असां सां गॾु आहिनि, सो ॿई माशाल्लाह गॾु पढ़ंदियूं आहिनि नात, त पोइ ॿिन्ही खे ॿुधी वठूं था। बिस्मिल्लाह जी। नबीना सल्ले अला मोहम्मद सल्ले अला शफीना सल्ले अला मोहम्मद। आज मैं अपनी खुशी से एक नात पढ़ रही हूँ, अपनी मर्ज़ी से, और जिन मेरे नवाबशाह में जितने भी मेरे चाहने वाले लोग हैं वो इस नात को बहुत पसंद करते हैं मेरी आवाज़ में। मैं अपने नवाबशाह के लोगों के लिए ये नात पेश करना चाहती हूँ। अब कोई क्या हमें गिराएगा, हर सहारा गले लगाएगा। अब कोई क्या हमें गिराएगा, हर सहारा गले लगाएगा। हमने खुद को घेरा दिया है वहाँ, हमने खुद को घेरा दिया है वहाँ, गिरने वाले
संभलते हैं, लेती है आपकी निस्बत, आने वाले अज़ाब टलते हैं, रोक लेती है आपकी निस्बत, आने वाले अज़ाब टलते हैं। अपनी औकात सिर्फ इतनी है कि कुछ नहीं, बात सिर्फ इतनी है, अपनी औकात सिर्फ इतनी है, कुछ नहीं, बात सिर्फ इतनी है। कल भी टुकड़ों पे उनके पलते थे, कल भी टुकड़ों पे उनके पलते थे, अभी टुकड़ों पे उनके पलते हैं। वो आता नहीं ज़वाल कोई, किस्मतें जिनकी वो बदलते हैं, वो ही भरते हैं और वो ही भरते हैं झोलियाँ सबकी, वो समझते हैं बोलियाँ सबकी, वो ही भरते हैं झोलियाँ सबकी, वो समझते हैं बोलियाँ सबकी। आओ बाज़ारे मुस्तफ़ा को चले, आओ बाज़ारे मुस्तफ़ा को चले, खोटे सिक्के यहीं पे चलते हैं, आओ बाज़ारे मुस्तफ़ा को चले, खोटे सिक्के यहीं पे चलते हैं। है आपकी निस्बत, आने वाले अज़ाब टलते जज़ाकल्लाह, सुभान, बड़ी मीठी आवाज़ माशाल्लाह से, बहुत ही अच्छा पढ़ा आपने। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं, मोटींदासीं त असां सां गॾु ई हूं तो तव्हांखे अञा सुहिणा ऐं मनमोहणा ॿोल ॿुधाईंदासीं। जामेश्री ऐं शफ़क़ कुकिंग आयल वारनि जो सहकार आहे हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे करशी जामेश्री ठाहिण वारनि, शफ़क़ कुकिंग आयल वारा बि सहकारी आहिनि। हदीस पाक आहे त उहो शख़्स कामिल मोमिन नाहे जेको पाण त पेट भरे खाए थो पर संदसि पाड़े वारो बुखियो रहिजी वञे थो। सो हाणे जॾहिं एॾी वॾी हदीस आहे त पोइ तव्हां कॾहिं सोचियो आहे तव्हांजे पाड़े में रोज़ो अफ़्तार करण जो सामान आहे या न आहे? पाण त ठठ टांगर में करे था वठूं पर पाण कॾहिं पाड़े वारनि खां पुछा कई आहे? अॼुकल्ह जेकी मौसमी तब्दीलियुनि सां गॾु माण्हुनि जी तब्दीली बि थी वई आहे। अॻे घरदारीअ में ईअं थींदो हुयो त पाड़े वारनि खां पुछा कबी या उनखे ॾेई वठिबो हुयो। हाणे जेका प्लेटुनि जी मटा सटा आहे उहा बि नथी थिए। सो पंहिंजे पाड़े वारनि जो तमामु घणो ख़्यालु रखो। सभ खां पहिरियां तव्हांखे पाड़े वारनि जो ख़्यालु रखणु घुरिजे।
ऐं ॿी हदीस आहे ॾाढी सुहिणी आहे, उहा बि तव्हांखे ॿुधायां थो। उहा इहा आहे त जेकॾहिं अलाह पाक जे नाराज़गी करे जेकॾहिं माण्हुनि खे ख़ुशि कनि था, अलाह पाक खे नाराज़ करे जेकॾहिं माण्हुनि खे ख़ुशि कनि था, त अलाह पाक पोइ उन माण्हूअ खे माण्हुनि जे ई हवाले करे छॾे थो त हाणे माण्हू ई तोसां पाण पुॼंदा। सो हाणे अहिड़ी सूरत हाल खे मद्देनज़र रखंदे अलाह पाक जे हुज़ूर में, उनजी बारगाह में तौबा ताइब बि थिजे, तौबा इस्तग़फ़ार बि कजे, परहेज़गार थिजे, मुतक़ी थिजे, तक़वा वारो थिजे। ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे इहा। सो प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। असां सां गॾु ॾाढी सुहिणी सुठे आवाज़ जी मालिका रिज़वाना हसन बि आहे। उनखां दिलि चवे थी त हिकिड़ो नातिया कलाम सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मदिन। अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, अब मेरी निगाहों में, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, जैसे मेरे सरकार हैं, जैसे मेरे सरकार हैं, ऐसा नहीं कोई, जैसे मेरे सरकार हैं, ऐसा नहीं कोई। तुम सा तो हंसी आपने देखा नहीं कोई, तुम सा तो हंसी आपने देखा नहीं कोई। ये शान लताफत है कि, ये शान लताफत है कि साया नहीं कोई, ये शान लताफत है कि साया नहीं कोई, जैसे मेरे सरकार हैं, ऐसा नहीं कोई। ऐ ज़ुल्फ़े नज़र देख अगर देख अदब से, ऐ ज़ुल्फ़े नज़र देख मगर देख अदब से, सरकार का जलवा है, सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई, सरकार का जलवा है, तमाशा नहीं कोई। एज़ाज़ ये हासिल है तो हासिल है ज़मीं को, एज़ाज़ ये हासिल है तो हासिल है ज़मीं को। इफ़लाक में तो गुंबदे खज़रा नहीं कोई, इफ़लाक में तो गुंबदे खज़रा नहीं कोई, अब मेरी निगाहों में जचता नहीं कोई, जैसे मेरे सरकार हैं, ऐसा नहीं कोई। सुभान अल्लाह, जज़ाकल्लाह। ऐं जॾहिं निगाहुनि में सरकार जी सूरत अची वञे त पोइ वाक़ई में बि ॿियो केरु वणी सघे थो, ॿियो केरु मन लुभाए सघे थो, ॿियो केरु पसंदि अची सघे थो, कोई बि न। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं। हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में करशी जामे श्री ठाहिण वारनि जो ताउन आहे, शफ़क़ कुकिंग ऑयल वारा बि सहकारी आहिनि। ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम
सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चवां थो। मौला जो कोल आहे त दुनिया बेसबात आहे, हर शइ खे ज़वाल आहे। इन करे इंसान खे घुरिजे त हू बेसबात ख़ुशियुनि जो तालिब न थिए, हक़ीक़ी ख़ुशियुनि जी ॻोल्हा में रहे। हक़ीक़ी ख़ुशियूं कहिड़ियूं आहिनि? हक़ीक़ी ख़ुशी तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां कंहिंजी मदद कंदो। हक़ीक़ी ख़ुशी तव्हांखे तॾहिं मिलंदी जॾहिं तव्हां अलाह जा आयत कयल फ़र्ज़ पूरा कंदो, पोइ तव्हांखे सराही महसूसु थींदी, पोइ तव्हांखे ख़ुशी थींदी। ऐं मौला जो हिकिड़ो ॿियो बि ॾाढो ज़बरदस्त कौल हिन वक़्तु मूंखे यादि अचे थो त बहितरीनु अमल उहो आहे जंहिं ते तूं पंहिंजे नफ़्स खे मजबूर करीं। जेकॾहिं तूं पंहिंजे नफ़्स खे मजबूर करे विधो ऐं पोइ बेसबात ख़ुशियुनि जो तालिब न थिए त पोइ तुंहिंजे लाइ दुनिया हीअ का बि माना नथी रखे। पोइ आख़िरत ई माना आहे, पोइ अॻिते ई माना आहे असांजी, पोइ अॻिते जो सफ़र पाण खे ॾाढो सुहिणो गुज़ारिणो आहे। इन खां सवाइ हिकिड़ी वेंदे वेंदे हिकिड़ी कम जी ॻाल्हि, उहो बि मौला जो ई कौल आहे, तव्हांखे ॿुधायां थो। उहो इहो आहे त ज़्यादा इल्मु वारनि खां इल्मु सिख ऐं घटि इल्मु वारनि खे इल्मु ॾे। हाणे जेकॾहिं तव्हांखे इल्मु घटि आहे त पोइ तव्हां ज़्यादा इल्म वारनि खां इल्मु सिखो, ऐं जेकॾहिं तव्हांखे इल्मु वधीक आहे, सम्झो था त को तव्हां सां अहिड़ो माण्हू मिले थो जेको ला इल्मु आहे, जंहिंखे ॼाण न आहे ऐं उहो ॼाण हासिलु करणु चाहे थो, त उनखे तव्हां वरी इल्मु पंहिंजो अता कयो, इल्मु विरहायो, विखेरियो, त जीअं घणो उनजी घणी पखेड़ थिए, घणी उनजी वाफ़र मिक़दार में माण्हुनि ताईं ॼाण पहुचे। इहो मौला जो कौल आहे। सो अलाह पाक तव्हां सभिनी खे इन्हनि कौलनि ते वरी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, छो त उहे जेकी ॻाल्हियूं करे विया आहिनि उहे तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं आहिनि। सो हिन प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फ़रमायो करशी जामे श्री वारनि। करशी जामे श्री ॾाढो सुठो शरबत आहे, मिठो शरबत आहे, भलो शरबत आहे। करशी जामे श्री ॿिनि कलर्स में मार्केट में तमामु घणो मक़बूल आहे। हिकिड़ो ॻाढ़ो शरबत ऐं ॿियो साओ शरबत, जंहिंखे इलायचीन बि चवंदा आहिनि, जेकी हिन वक़्तु तव्हां डिस्प्ले में ॾिसी बि रहिया आहियो, मुंहिंजे भरिसां ई पियल आहिनि। करशी जामे श्री फुल एनर्जिक ड्रिंक आहे, तव्हां में एनर्जी अची वेंदी, सहर हुजे या अफ़्तार हुजे, करशी जामे श्री जो इतमामु कयो ऐं करशी जामे श्री पीओ। करशी जामे श्री सभु पीते हैं, इहो हिन जो स्लोगन बि आहे। आउं नथो सम्झां त को अहिड़ो माण्हू हूंदो जंहिं करशी जामे श्री हिन वक़्तु न पीतो हूंदो या कॾहिं बि न पीतो हूंदो। अफ़्तार हुजे, सहर हुजे, करशी जामे श्री सभु पीअंदा आहिनि, नंढा पका पोड़ा, औरतूं मर्द ज़रात सभई करशी जामे श्री वॾे शौक़ सां पीअंदा आहिनि। करशी जामे श्री खे मार्केट में तसलीअ सां लाथो वेंदो आहे, चेक करे लाथो वेंदो आहे, उनजी क्वालिटी चेकिंग थींदी आहे ऐं चेकिंग ऐं टेस्टिंग खां पोइ मार्केट में करशी जामे श्री मिले थो। 265 भेरा हिनखे टेस्ट कयो वेंदो आहे ऐं गॾोगॾु जेका शुगर फ्री बॉटल आहे उनखे 276 भेरा टेस्ट करे ऐं चेक करे पोइ मार्केट में करशी जामे श्री खे तव्हां असांजे लाइ पहुचायो वेंदो आहे। करशी जामे श्री में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे, इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। ख़ालिस अर्कस तयारु थींदो आहे, मतिलबु ख़ालिस जड़ी बूटियुनि सां करशी जामे श्री खे तयारु कयो वेंदो आहे। करशी जामे श्री मार्केट मौजूदु आहे, मौसम बहार आहे, रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो बि आहे। सहर ऐं अफ़्तार जी रौनकुनि में, दस्तरख़्वान जी रौनकुनि में इज़ाफ़ो कयो ऐं करशी जामे श्री जो इतमामु कयो, पीओ ऐं पीअंदा रहो। करशी जामे श्री सभु पीते हैं। इन खां सवाइ जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हांजी तबियत नासाज़ आहे, नज़लो आहे, ज़ुकाम आहे, खंघि आहे, बुख़ार आहे, त पोइ तव्हां इन सूरत में करशी जो जोहर जोशांदो बि पी सघो था। जोहर जोशांदे खे पीअण जो आसान तरीक़ो इहो आहे त चांहि में उनखे गॾाए वठो, मिलाए वठो, पोइ सलेमानी चांहि ठाहियो था, काए वारी जंहिंखे पाण चवंदा आहियूं, या वरी तव्हां खीर वारी चांहि ठाहियो था, त उन चांहि जो ज़ाइक़ो बि तव्हांखे वरी ॾाढो ज़बरदस्त लॻंदो। जामे करशी जो जेको जोहर जोशांदो मिलाइण खां पोइ चांहि जो ज़ाइक़ो ॾाढो भलो थी पवंदो आहे। सो चॉकलेट फ्लेवर में बि जोहर जोशांदो मौजूदु आहे मार्केट में, तव्हां जोहर जोशांदो वठो। ॿारनि खे बि तव्हां चॉकलेट फ्लेवर वारो जोहर जोशांदो पीआरे सघो था। वॾनि जे लाइ ॿिया बि फ्लेवर आहिनि। तबियतुनि में फुर्ती आणणु चाहियो था, इबादतुनि में को खलल न पवे इहो चाहियो था, त करशी जो जोहर जोशांदो मार्केट में तव्हांजी ख़िदमत जे लाइ पेश आहे। इन खां सवाइ असांजे अॼोके प्रोग्राम खे तव्हांजी साहतुनि ऐं समातुनि ताईं पहुचाइण में असां सां ताउन फ़रमायो आहे शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि। ॾाढो सुठो ऑयल आहे, मार्केट में नओं ब्रांड आहे शफ़क़ कुकिंग ऑयल जो, ऐं शफ़क़ कुकिंग ऑयल में ठहियल खाधा ॾाढा लज़ीज़ थींदा आहिनि, मज़ेदार थींदा आहिनि, हाम ते बार न थींदा आहिनि। जीअं पाण चवंदा आहियूं त कॾहिं कॾहिं हाम ते तोर अची वेंदी आहे, माना सीने ते ईअं बार लॻंदो आहे। खाधा शफ़क़ कुकिंग ऑयल में पचाईंदो तव्हांजे लाइ उहे हेल्दी बि आहिनि ऐं ॾाढा ज़बरदस्त आहिनि। शफ़क़ कुकिंग ऑयल जी ख़ासियत इहा आहे त वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड जे मुताबिक़ तयारु कयो वियो आहे। मार्केट में नओं ब्रांड आहे, तव्हांजी ख़िदमत में इन जे करे इन जो अर्ज़ु रखियो आहे या नाम ॿुधायूं था, तव्हांजे ज़हन में इहो नाम अची वञे ऐं तव्हां शफ़क़ कुकिंग ऑयल वठी अचो। हिन में विटामिन ए बि आहे, विटामिन ई बि आहे ऐं विटामिन डी बि आहे। गॾोगॾु ओमेगा 3 ऐं ॿियूं बि 6 ख़ुशूसियतूं आहिनि ऐं जेका वॾी मज़ेदार ख़ुशूसियत उहा इहा आहे त कोलेस्ट्रोल ऐं फैट फ्री आहे। त पोइ तव्हां हेक सां पाक आहे। गॾोगॾु जेको हिन जो स्लोगन आहे उहो ॾाढो सुहिणो मूंखे वणंदो आहे त आगाज़ नई सुबुह का। जेकॾहिं तव्हां नई सुबुह जो आगाज़ सुहिणो बढ़ाइणु चाहियो था
त पोइ तव्हां शेफ कुकिंग ऑयल में खाधा पचायो। शेफ कुकिंग ऑयल में पचायल खाधा भरपूर मज़ेदार ऐं ख़ुशबूदार हूंदा आहिनि। हर ऑयल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे न। के वरी कुकिंग ऑइल्स अहिड़ा हूंदा आहिनि जेकी पाण वठी त ईंदा आहियूं, पोइ उन में का शइ पचंदी आहे त पोइ घर वारनि खां पुछा कंदा आहियूं त हीउ कहिड़ो ऑइल इन में लॻायो अथव, अजीब ख़ुशबू आहे। अजीब ख़ुशबू जे करे असांखे उहे शयूं पोइ उन में पकल वणंदियूं न आहिनि, उहे खाधा वणंदा न आहिनि। इन जे करे शफ़क़ कुकिंग ऑयल मार्केट में आंदो वियो आहे। शफ़क़ कुकिंग ऑयल वापरायो, पंहिंजा खाधा लज़ीज़ बणायो, ज़ाइक़ेदार बणायो, ख़ुशबूदार बणायो। हिते अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। आख़िर में वेंदे वेंदे आउं हाशमी सिस्टर्स खे गुज़ारिश कंदुसि त नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जी सादत माणनि ऐं उन्हनि जी महिरबानी मञींदुसि त उहो प्रोग्राम में आया असां वटि। बहुत शुक्रिया जी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। गॾो फराज जी आपका बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच प्रोग्राम में आई। ऐं रिज़वाना आपका भी बहुत शुक्रिया, आप प्रोग्राम में तशरीफ़ लाई। हयाती बख़ैर, सुभाणे वरी मिलंदासीं असां पारां अल्लाह भाई ऐं अवां जी ख़िदमत में अक़ीदत जा गुल नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। कि जिन पे हो जाए उनकी निगाहे करम, जिन पे हो जाए उनकी निगाहे करम, जाके आंखों से चूमे नबी के कदम, कि जाने वाला वहाँ दिल से जाए मगर जाके वापस ना आए तो क्या बात है। हाय 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 हाय। रौनक़े बज़्म में अंबिया सल्ले अला मोहम्मद, जलवाए नूर किबरिया सल्ले अला मोहम्मद। और शेर समाप्त फरमाइएगा कि साया जिस मुस्तफा और होता तो किस तरह रज़ा, साया जिसमें मुस्तफा होता तो किस तरह रज़ा, कि जिस्म सरापा नूर था सल्ले अला मोहम्मद, सल्ले अला नबीना, सल्ले अला मोहम्मद, सल्ले अला शफीना, सल्ले अला मोहम्मद, सल्ले अला मोहम्मद, सल्ले अला मोहम्मद। सजन मिलियो सिंगार जी, सजन मिलियो सिंगार जी, सजन मिलियो सिंगार जी, सजन मिलियो सिंगार जी, हो केहड़ी कया सना सरकार जी, सजन मिलियो सिंगार जी, सजन मिलियो सिंगार जी। गुलाब ने जो बन बागा मुअतर थी वियो सारा दिमागा, घर में गुलाब ने जो बन बागा मुअतर थी वियो सारा दिमागा, गरियो हिटी महक मिटी अथर जजन हार जी, सजन मिलियो सिंगार जी, सजन मिलियो सिंगार जी। लूटन लाए लजे बाल जुपींगो, लाए लाचे लाल जुपींगो, लोधन लाए लजे बाल जुपींगो, लाए लाचे लाल जुपींगो, केहड़ी कजे गाल हिते गाल मजेदार जी, सजन मिलियो सिंगार जी, सजन मिलियो सिंगार जी, सजन मिलियो
सजन मिलो सिंगार जी, सजन मिलो सिंगार जी। और आखिरी शेर लोडन लाए लजे पाल झुपी घो, लाए लाचे लाल झुपी घो, लोडन लाए लजे पाल झुपी घो, लाए लाचे लाल झुपी घो, हार गयो पहुंची वयो रो गई कतार जी, सजन मिलो सिंगार जी, सजन मिलो सिंगार जी। हो केड़ी कयासना सरकार जी, सजन मिलो सिंगार जी, सजन मिलो सिंगार जी। जुल्फन खेड़नी सी तब पई हुई, छा तकलीफन जी जल के हुई, जुल्फन खेड़नी सी दब पई हुई, छा तकलीफन जी जल गई हुई। केड़ी कजे गाल हिते गाल मजेदार जी, सजन मिलो सिंगार जी, सजन मिलो सिंगार जी। हो केड़ी गया सना सरकार जी, सजन मिलो सिंगार जी, सजन मिलो सिंगार जी। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।